अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी डिप्टी कमिश्नर दादू ज़िला अंदर शदीद गर्मियाँ जी लहर दौरान चौंकन चौराहा ते हेड स्ट्रोक कैंपूं लगण सां गॾु थधे पाणी जा इंतज़ाम करण लाइ इजलास घुरायो वियो। इजलास में असिस्टेंट कमिश्नर्स मुख्तियार कारन ऐं सिहत खाते जे अमलदारनि समेत मुख़्तलिफ़ NGO जे नुमाइंदनि पिणु शिरकत कई। डिप्टी कमिश्नर फ़हीम अहमद चाचड़ जी सदारत हेठ ज़िले इंतज़ामिया ऐं मुख़्तलिफ़ NGO सां डिप्टी कमिश्नर ऑफिस में गॾिजाणी थी, जंहिंमें दादू जुही फुलजी सीता रोड KN शाह रांधण ऐं मेहड़ में थधे पाणीअ जा कूलर लॻाइण जी हिदायत ॾिनी। मक़ामी इंतज़ामिया पारां सख़्त गर्मीअ जी लहर में थधे पीअण जे पाणीअ जूं सबीलूं क़ाइमु कयूं आहिनि। डिप्टी कमिश्नर फ़हीम अहमद चाचड़ उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त ज़िले इंतज़ामिया पंहिंजे शहरियुनि जी भलाई खे यकीनी बणाइण जे लाइ पुरअज़म आहे ऐं अहिड़े क़िस्म जी रिलीफ ऐं आसाइश लाइ क़दम खणंदी रहंदी। हिन ज़िले हेल्थ ऑफिसर DHO ऐं असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार ऐं ज़िले जे NGOs खे पिणु हिदायत कई त हू पंहिंजे दायरे में सिहत जे मर्कज़ी में हीट स्ट्रोक कॉर्नर क़ाइमु कनि त जीअं सख़्त गर्मी खां मुतासिर माण्हुनि खे बर वक़्तु इलाज ऐं रिलीफ फ़राहम कयो वञे।